मोरो बाईपास ते सोहो बिरादरी में ऐं सोलंगी बिरादरी में झेड़े खां पोइ नेशनल हाईवे ब्लॉक सोहो बिरादरी जो एहतजाज मुज़ाहिरो हो। सोहो बिरादरी जे नेक मर्द कुर्बान सोहो एहतजाज कंदे ॿुधायो त असां मौजूद शरीफ़ शेरी आहियूं, सालनि खां ट्रांसपोर्ट हलाईंदड़ आहियूं, असां सां बेवाजिबी थी आहे, असां खां ज़बरदस्ती भत्तो घुरियो थो वञे। असां जॾहिं लंजार हाउस ते वियासीं त हिते असांखे फ़ैसिले जो आसरो ॾेई वापसि कयो वियो। सुबुह जो अलमदीना पंप वटि हारून सोलंगी, अयाज सोलंगी, एजाज सोलंगी ऐं ॿियनि खोड़सारनि हथियारबंदनि हमलो करे रोक 50,000 मोबाइल फोन ऐं ॿियो सामान असां खां खसे असांखे ज़ख़्मी करे विया। जवाबदारनि खे बाअसर जी पुष्ट पनाही हुजण जे करे पिया मोजड़ा खाऊं। असां ज़ियाउल हसन लंझार खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां पीपी जा वोटर ऐं सपोर्टर आहियूं। मोरो थाणे खे हुकम कयो असांजी FIR कटी वञे त जीअं इंसाफ़ जी तकाज़ाऊं पूरियूं थियनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।